جو لمحے تھے سکون کے سب مدینے میں گزارائے، جو لمحے تھے سبحان اللہ اॼु असांजो सफ़र हारे सोर लाइ जारी सारी आहे अलहमदिल्ला काफ़ी टाइम खां सफ़र जारी सारी आहे किथे हिकिड़ी जॻह ते अची असां मंज़िल कई आहे अल्लाहु अकबर कबीरा तव्हांखे पघर नज़र कोन ईंदो हूंदो पघर बि वहे थो ऐं सॼा कपिड़ा असांजा आला थी विया आहिनि पघर में बहरहाल अलहमदिल्ला हारे सोर ते हिकु दफ़ो ॿीहर इहा सआदत रब करीम बख़्शी आहे मां तव्हांखे दीदार वठां ॻार जे हेठिएं पासे जो ॻार हेॾां मां वेठो आहियां घर में ॻार मथे आहे बहरहाल हे मंज़र माशाअल्लाह ओ इहा सुरमाई कोठी खां असां चढ़िया आहियूं निकिता आहियूं सम्झो इहे जेके गाॾियूं बीठियूं आहिनि हिते गाॾी असांखे लाथो हीउ चाचो अली गुल अचे थो माशाअल्लाह चाचो माशाअल्लाह पघरजी विया ऐं ॿी संगत सुभान अल्लाह गर्मी आहे भाउ चाचो बि ख़ैर सां पहुची विया माशाअल्लाह चाचा कीअं पिया फील कयो ज़बरदस्त हा माशाअल्लाह सुभान अल्लाह गर्मी आहे थकिजी पिया आहियूं अलहमदिल्ला दोस्त असांजा अञा काफ़ी पहुते आहिनि बसि हिकिड़ो ई कारी साहिबु असांजो जेको सो चढ़ी वियो आहे मथे कारी नज़ीर डायरी साहिबु बाक़ी संगत असांजी पहुते आहे माशाअल्लाह हीउ मको टावर हेठि थींदो थो वञे ऐं जीअं तीअं अञा हेठि थींदो अञा माशाअल्लाह हिकु हिसो पंधु करे विया आहियूं अञा 3 हिसा रहनि था साईं कंदो त उहे पूरा थी वेंदा वो बस्ती अहल दिल की और दीवानों की बस्ती है, गए जितने खैरत नाज़ा वो दामन ताराए, गए जितने खैरत नाज़ा वो दामन ताराए, जो लम्हे थे सुकून के सब मदीने में गुज़ाराए, जो अल्हम्दुलिल्लाह ॿार जे अंदरि मौजूदु आहियूं अॻ में असांजो दोस्त साहब मौजूदु थी वियो माशाअल्लाह अमीन अचण समेत सभिनी खे हाज़िरी माया साईं आमीन मां बिछड़ल हाम जो वसना है ओ सिद्दीक़ सुभाणे दुख न कजा मां परहन खां वठी मां दो दोस्त असांजा चवंदा माशाअल्लाह गारे सोर तो आनंद हाँ चाचो तव्हां घुराया